नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारो शाह खां ख़बर ॾींदा हलूं त एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर में बदनज़मी, औरतुनि जी तज़लील, समाजी विथी न रखण सबबि कोरोना वायरस पकड़जण जो ख़दशो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।